भारत तरफां पाकिस्तानी मुहाणनि खे पैसनि जी लालच ॾेई पंहिंजे कम ते राज़ी करण जो इंकशाफ थियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अतातार चयो आहे त ऑपरेशन सिंधु जी नाकामी खां पोइ भारत मिस इंफॉर्मेशन ऐं डिसइंफॉर्मेशन मुहिम शुरू कई आहे। संदसि चवणो त भारत एजाज़ मल्लाह नाले मुहाणे खे गिरफ़्तार करे टास्क ॾेई पाकिस्तान मोकिलियो। अतातार चयो त मुहाणे आर्मी रेंजर्स ऐं नेवी जा यूनिफॉर्म ख़रीद कया त खेसि गिरफ़्तार कयो वियो। हुन ॿुधायो त भारत पाकिस्तान जे हक़ जी जंग जे फतह खे हज़म न करे सघियो आहे। मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी चयो त भारत जी वावेला ऑपरेशन आहे जेको वाइको थी चुको आहे। एजाज़ मल्लाह खे 95,000 रुपया ॾियण जा सबूत मौजूदु आहिनि। खेसि सेप्टेंबर में भारतीय कोस्ट गार्ड्स गिरफ़्तार कयो। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त भारत तरफ़ां पाकिस्तानी मुहाणनि खे पैसनि जी लालच ॾेई पंहिंजे कम ते राज़ी करण जो इंकशाफ थियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अतातार चयो त ऑपरेशन सिंधु जी नाकामी खां पोइ भारत मिस इंफॉर्मेशन ऐं डिसइंफॉर्मेशन मुहिम शुरू कई आहे। संदसि चवणो त भारत एजाज़ मल्लाह नाले मुहाणे खे गिरफ़्तार करे टास्क ॾेई पाकिस्तान मोकिलियो। अतातार चयो त मुहाणे रेंजर्स आर्मी ऐं नेवी जा यूनिफॉर्म ख़रीद कया त खेसि गिरफ़्तार कयो वियो। हुन ॿुधायो त भारत पाकिस्तान जे हक़ जी जंग जे फतह खे हज़म न करे सघियो आहे। मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी चयो त भारत जी वावेला ऑपरेशन आहे जेको वाइको थी चुको आहे। एजाज़ मल्लाह खे 95,000 रुपया ॾियण जा सबूत मौजूदु आहिनि। खेसि सेप्टेंबर में भारतीय कोस्ट गार्ड्स गिरफ़्तार कयो हो। अहम ख़बर खां वाक़ई आगाह करे रहिया आहियूं त भारत तरफ़ां पाकिस्तानी मुहाणनि खे पैसनि जी लालच ॾेई पंहिंजे कम ते राज़ी करण जो इंकशाफ थियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर अतातार चयो आहे त ऑपरेशन सिंधु जी नाकामी खां पोइ भारत मिस इंफॉर्मेशन ऐं डिसइंफॉर्मेशन मुहिम शुरू कई आहे। संदसि चवणो त भारत एजाज़ मल्लाह नाले मुहाणे खे गिरफ़्तार करे टास्क ॾेई पाकिस्तान मोकिलियो। अतातार चयो त मुहाणे आर्मी रेंजर्स ऐं नेवी जा यूनिफॉर्म ख़रीद कया त खेसि गिरफ़्तार कयो वियो। हुन ॿुधायो त भारत पाकिस्तान जे हक़ जी जंग जी फतह खे हज़म न करे सघियो आहे। मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी चयो त भारत जी वावेला ऑपरेशन आहे जेको वाइको थी चुको आहे। एजाज़ मल्लाह खे 95,000 रुपया ॾियण जा सबूत मौजूदु आहिनि। खेसि सेप्टेंबर में भारतीय कोस्ट गार्ड्स गिरफ़्तार कयो हो।